Ladies and gentlemen, presenting Asanja Sindhia Ja Behna Sartaj Adi Shamaje Hina Khubsurat Karikram mein, the one and only. Maybe please give it up for our living legend, respected Honorable Shri Ghanshyam Vaswani ji. Sindhi Sangat ki tarfa heartfelt congratulations to the biggest legend, Chandra Mangnani Sahab. It is such an honor to see you, and we are waiting for this very special honor. Let's go ahead. Taniyo Vadandiran. A special token of love. घनश्याम जी ये लाए ही मान पत्र ॾेई रहिया आहियूं. मां पढ़ंदसि, तव्हां ॿुधंदा. सिंधीअ में आहे. घनश्याम वासवाणीअ ते सिंधी जातीअ खे फ़ख्रु आहे त हुन जे संगीत जे शेवाउनि जो क़दुरु कंदे हिंद जे सरकार दूरदर्शन हुनखे लिविंग लेजेंड जो सन्मान ॾिनो आहे. घनश्याम वासवाणीअ संगीत जी सिख्या पंहिंजे पिता खां सूफ़ी कलाम सां शुरू कई ऐं बाद में हिकु अवच शागिर्द तौरु पंहिंजे सिख्या जो सिलसिलो क़ाइमु रखियो ऐं जगजीत सिंह जे सोबत में अचण खां पोइ ग़ज़ल गायकीअ में एतिरी महारत हासिल कई जो जगजीत सिंह जे हिकु एल्बम जी हिन संगीतकार तौरु हिदायतकारी पिणु कई ऐं पंहिंजे आला कला जी साबिती पिणु ॾिनी. यानी हुन जो डायरेक्टर थियो, म्यूज़िक जो, प्रोग्राम जो सॼो एल्बम कढियईं. हिकु